गुज़ारा माहण भरिसां कंधरा जे बुनियादी मसइलनि बिजली, गैस, पाणी, तालीम, सिहत, सफ़ाई वग़ैरह जे हल कराइण लाइ कंधरा जे मुख़्तलिफ़ सियासी व समाजी तंज़ीमनि पारां कंधरा दिफ़ा इतिहाद जे नाले सां इतिहाद जोड़ियो वियो, गॾियल जदोजहद करण जो ऐलान पिणु कयो वियो। उन्हीअ मौक़े ते अब्दुर्रहमान अंसारी नई पार्टी जो ऐलान कयो, जंहिंमें सरपरस्ती आला कारी गुल मोहम्मद जानजू, सदर मोहम्मद आज़म जागीरानी, नायब सदर अब्दुल समी तुनियो ऐं ॿियनि उहिदेदारनि खे चूंडियो वियो। इन मौक़े ते कंधरा दिफ़ा इतिहाद जे सदर ॻाल्हाईंदे चयो त कंधरा शहर मसइलनि जे वर आहे। हितां जा चूंडियल नुमाइंदा रुॻो इलेक्शन वक़्तु ज़ाहिर थियनि था, इन खां पोइ ज़ाहिर ई कोन था थियनि। हिते सिहत जी सहूलियतूं कोन्हनि। हितां जे माण्हुनि खे एमरजेंसी में रोहिड़ी या सखर इलाज लाइ मोकिलियो थो वञे, जेके रस्ते में दम धणी हवाले था कनि। केतिरियूं औरतूं रस्ते में वियम कनि थियूं, जंहिंजो अफ़सोस कजे थो। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 3 महीननि खां बिजली ऐं पाणी जो आज़ार सॼो ॾींहुं बिजली हथरादू बंदि कई वञे थी, जंहिंसां कंधरा खे माली मुआशी नुक़सानु आहे। बिजली बंदि हुजण करे पीअण जो पाणी कोन्हे, जंहिं करे अवाम पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान आहे। उन मौक़े ते शहर जा रहवासी शरीक थिया। चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पराया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।